ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार मंचांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। अकबर दिलवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सिहत खातो ठटो जेको मर्फ एनजीओज़ खे ठीके में ॾिनो वियो त सिहत खाते में सुधारो अचे, लेकिन सुधारो त कोन अची सघियो। पर मर्फ में डॉक्टर शहज़ाद गोपांग खे टेक्निकल कोऑर्डिनेटर मुक़ररु कयो वियो, जंहिं डॉक्टरनि जे सरकारी नौकरी लाइ पब्लिक सर्विस कमीशन में 4 दफ़ा इम्तिहान में वेठो, लेकिन रिटन टेस्ट बि पास कोन करे सघियो। उन माण्हू खे 20 ग्रेड जी नौकरी ॾेई डॉक्टरनि ऐं सरकारी अस्पताल जे मथां 5 लख पघार ते मुक़ररु कयो वियो, जेको पहिरीं मुख़्तलिफ़ एनजीओज़ में घटि पोस्ट ऐं घटि पघार ते कमु कंदो हुयो। डॉक्टर शहज़ाद गोपांग मर्फ खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मर्फ जे सिक्योरिटी इंचार्ज अनवर मेमूण, सनाउल्लाह मेमूण सां गॾिजी अहिड़ी भेल कई जो कखपति मां करोड़पति बणिजी विया ऐं सिविल अस्पताल मकलीअ जे वेयर हाउस जी चोरी, जंहिंमें मेडिसन, लोह, अस्पतालुनि जूं अलमारियूं, पुराणियूं एम्बुलेंसूं, पुराणियूं गाॾियूं, दर दरवाज़ा, गता, ख़ाली बोतलूं, फेंस, फिनाइल, पूजा काठ ऐं कबाड़, ॿियो घणो कुझु जेको मर्फ जे ठहियल ऑफिस जेका मकली सोसाइटी जे बंगले में आहे, उन जे पोएं दरवाज़े मां कढी वेकिरो कंदा रहंदा आहिनि, जेको किरोड़नि जो सामान आहे। मरीज़नि खे पूरे ज़िले में दवाऊं कोन थियूं मिलनि। मरीज़ परेशान दरबदर थींदा रहंदा आहिनि, लेकिन दवाउनि खे खाट ईअं हणंदा रहंदा आहिनि ॼण शहज़ाद गोपांग जी ज़ाती मिल्कियत हुजे।